अगर क्रिस्टियानो रोनाल्डो हुजे तो उहो भी अहिड़ी गर्मी में कारो रुड थी वञे। तक़रीबन सुबुह जा 7 या 8 थिया हूंदा, पर गर्मी रोड़ी स्टेशन ते अहिड़ी ताक़त वारी आहे जो चवे थी त एजेंट खे सही नमूने कारो तितर करियां। एजेंट खे हिकिड़ी शइ रोड़ी स्टेशन ते गैर मामूली लॻंदी आहे, जेका थोरी घणी नाख़ुशगवार आहे। जीअं का ट्रेन रेलवे स्टेशन जे वेझो स्लो थींदी आहे त उते आसपास जा ॿार ख़र्ची वठण लाइ करे ट्रेन जे वेझो ईंदा आहिनि, जेका तमामु घणी ग़लति ॻाल्हि आहे। हिकिड़ो त इन में हादसात या ख़दशा वधी वञनि था, ऐं ॿियो ॿारनि खे पिनण ते हैरायो वञे पियो। स्कूल वञी अच्छा तभी से दायरे में थोड़ो ॻाल्हायो। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन्हे आई त इहा आख़िर पटड़ी में गटर हो या गटर में पटड़ी हुई। ॻाल्हि इहा बि सम्झ खां ॿाहिर आहे त अहिड़ा नायाब रेलवे स्टेशन सिर्फ़ु असांजे सिध में ई छो आहिनि। हालांकि रेलवेज़ त फेडरल इदारो आहे। रोड़ी जंक्शन जिथे ऑलमोस्ट पाकिस्तान जी हर ट्रेन गुज़रंदी आहे। हर ट्रेन जी टांकियुनि खे रीफिल कयो वञे थो। मतिलबु हिते बि असांजे सिंधीअ जे पाणी खे नुक़सान। अहिड़े नुक़सान खे पेश नज़र चाचे कानून खे हथ में खणी वठो। रोड़ी जंक्शन तारीख़ी एतबार सां वाकई सिंध जो क़दीमी रेलवे स्टेशन आहे, जिथे ट्रेन चङो ख़ासो टाइम बीठी रही। एॾे सफ़र में माण्हू बोर न थिए, इन करे आउं बि एयरबड्स हणी करे फौजिया सूमरे जा कलाम ॿुधण लॻसि, जेके कननि खां थींदे दिलि जिगर सभु साड़ियो छॾियो। फौजिया मां इहा गोली पखियुनि खे न, असांजे चूंडियल नुमाइंदनि खे हणिजे, जो पंहिंजे तकनि जी हेड़ी हालत कई अथनि। दोस्तों, एतिरी देर में नंढो आदम स्टेशन बि अची वेंदो आहे, जिते कुझु दिलचस्प मंज़र ॾिसण में ईंदा पिया आहिनि। के वण जी छां में कूड़ कुटींदा पिया आहिनि, किन खे मायूं घरां डोड़ खणाईंदियूं आहिनि त ॿारनि खे पिया परचाईंदा आहिनि, के वरी उस में बि विटामिन डी पिया वठंदा आहिनि, के मायूं बि करे हिकु ॿियनि जूं गिलाऊं करे रही हूंदियूं आहिनि। भई गोला वारी नो मगी गोला सां ठहे ई कोन, माई तौबा। कुझु वरी बाथरूम में तकाज़े करे वेठा हूंदा आहिनि। किन्नु कयो थी त भॼो। वैसे अगर ॻाल्हि कजे टंडो आदम रेलवे स्टेशन जी, त ॾाढो बहितरीन नमूने ठहियलु आहे। मतिलबु आसपास वण वग़ैरह सावक जेका आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे, ऐं डेफिनेटली इन जो क्रेडिट कुदरत खे वञे थो, जो एॾी वणकारी वग़ैरह आहे। जेका गैर मामूली ॻाल्हि रोड़ी स्टेशन ते मूं ॾिठी हुई, उहा टंडो आदम जे सराउंडिंग बि मूंखे ॾिसण में आई। हिते बि नंढड़ा मासूम ॿार मौजूदु हुआ, जिन खे माण्हुनि खाधो प्लस ख़र्ची ॾेई रहिया हुआ। ख़ैर एतिरी